वजह छा हुई? अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि अचण जी वजह इहा हुई त जेकॾहिं इस्लाम आहे, शरीयत आहे, जेकॾहिं दीन आहे त मोहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो कौल आहे, अल्लाह जी वही दीन आहे, उन खां अलावा कंहिं बि शख़्सियत जी ॻाल्हि दीन न आहे। अॼु मुफ़्तियान उलमा जंहिंजो शुमार उलमा में कयो वेंदो आहे, मुफ़्तिन में शुमार कयो वेंदो आहे, अॼु उहे शख़्स बि ग़लति फ़तवा ॾेई छॾींदा आहिनि सिर्फ़ु पंहिंजी इज़त जे ख़ातिर। त किथे ईअं न थिए जो बाद में माण्हू चवनि त इहो मौलवी आयो पर हिनखे सवाल जो जवाबु न आयो। केॾी वॾी ख़यानत आहे। किताबुल्लाह जो फ़ैसिलो हिकिड़े पासे, मोहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो फ़ैसिलो हिकिड़े पासे, आऊं केरु थींदो आहे, ॻोठ जो वॾो केरु थींदो आहे, या पीउ केरु थींदो आहे, या भाउ केरु थींदो आहे जेको मीरास खां औरत खे महरूम करे, जॾहिं अल्लाह उन जे रसूल हक़ रखियो आहे। फरमाई वलौ तक़व्वल अलैना बअदल अक़ावील लअख़ज़ना मिन्हु बिल-यमीन सुम्मा लक़तअना मिन्हुल मतीन फमा मिनकुम मिन अहदिन अन्हु आजिज़ीन। जेकॾहिं इहो पैगंबर मोहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे तरफ़ां पंहिंजी मर्ज़ी सां को नुतुक़ करे, को कलाम करे, को दीन जे बारे में का ॻाल्हि करे, पंहिंजी मर्ज़ी ऐं पंहिंजी चाह सां, या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह वक़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम अअमालकुम वयग़फिर लकुम ज़ुनूबकुम वमन युतिइल्लाह वरसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल मजीद बअद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वलौ तक़व्वल अलैना बअदल अक़ावील लअख़ज़ना मिन्हु बिल-यमीन सुम्मा लक़तअना मिन्हुल वतीन फमा मिनकुम मिन अहदिन अन्हु हाजिज़ीन। रब्बि शरह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। हम्दो सना दुरूद व सलाम का बाद मुअज़्ज़ज़ सामीन, अल्लाह वहदहु ला शरीक पूरी इंसानियत के लाए एक कानून मुरतब कयो। जेॾीमहिल आदम अलैहिस्सलातु वस्सलाम के अल्लाह रब्बुल आलमीन ज़मीन ते लाथो जन्नत मां कढण खां पोइ, त उन वक़्तु अल्लाह रब्बुल आलमीन इहो फरमायो फ़कुल नहबितू मिन्हा जमीअन फ़इम्मा यअतियन्नकुम मिन्नी हुदा फ़मन तबिअ हुदाय फ़ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून। सब जा सब जन्नत मां लही वञो, ज़मीन ते रहो, पोइ ज़मीन ते तव्हां ॾे आऊं पंहिंजे तरफ़ां पैगंबर मुक़ररु कंदुसि, रसूल ऐं नबी मोकिलींदुसि। जंहिं उन्हनि जी पैरवी कई, उन्हनि जे रस्ते ते हलिया, उन्हनि जे तरीक़े खे ॾिसी करे उन ते अमल कयूं, फला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून, उन्हनि खे को परेशानी न थींदी, न उनखे डपु हुजे कंहिंजो, न ई हू ग़मज़दा थींदा। कामयाबी फलाह हर इंसान जी इन में आहे जो अल्लाह रब्बुल आलमीन जा मोकिलियल पैगंबर उन्हनि जी इत्तिबा कनि।
पर आखिरी पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मबऊस थियण, अल्लाह रब्बुल आलमीन इहो फरमायो त मूं पोयनि पैगंबरनि खां बि इहो इक़रार ऐं वाइदो वरितो त जेॾीमहिल मुंहिंजो आख़िरी पैगंबर ईंदो लतुमिनुन्न बिही वलतंसुरुन्नहु, त तव्हां पैगंबर मां बि केरु हूंदो त उन जी इत्तिबा कंदो, उन ते ईमान आणींदो ऐं उन जी मदद कंदो। हता के हदीस में इहा ॻाल्हि साबित बि आहे त सैयदना ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम वक़्त जो पैगंबर हो, पर जॾहिं क़यामत खां पहिरीं दुनिया में सैयदना ईसा जो नुज़ूल थींदो, उहो नुज़ूल कहिड़े तरीक़े सां थींदो? नबी जी हैसियत सां न, रसूल जी हैसियत सां न, बल्कि मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती थी करे, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती थी करे सैयदना ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम ईंदो क़यामत खां पहिरीं। जंहिंमां मालूम थियो त इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खां पोइ हर शख़्स ते ज़िम्मेदारी आहे, ज़रूरी आहे त हर इंसान उन पैगंबर जी इत्तिबा करे, उन जी ताबेदारी करे, उन जी इताअत करे, उन जे फ़रमान खे ई पंहिंजे लाइ हिदायत ऐं सभु कुझु सम्झे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी पैरोकारी जे हवाले सां तव्हांजे साम्हूं कुझु गुफ़्तगू करणु चाहियां थो त हर मामले में इमामुल अंबिया जी इत्तिबा ज़रूरी आहे। अहले हदीस जो इहो मनहज आहे, इहा फ़िक्र ऐं इहा सोच आहे त मुंहिंजा ॿ उसूल आहिनि, हिकु क़ुरान मजीद, ॿियो प्यारे पैगंबर जो फरमान। किताबुल्लाह ऐं फरमान रसूल, फ़र्क़ु कहिड़ो आहे? ॿई वहियूं आहिनि, अल्लाह जे तरफ़ां ॿई वही आहे। फ़र्क़ु इहो आहे जो क़ुरान मजीद अल्लाह रब्बुल आलमीन जो कलाम ऐं कौल आहे ऐं हदीस मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कौल आहे। मेन फ़र्क़ु इहो आहे, किताबुल्लाह अल्लाह जो कलाम आहे ऐं हदीस मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कौल कलाम आहे। इन्हनि ॿिन्ही जी हैसियत इहा आहे जो ॿई अल्लाह जी तरफ़ां वही आहिनि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे बारे में अल्लाह से क़ुरान मजीद में ऐलान फरमाए छॾियो, फरमायो वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा। मुंहिंजो पैगंबर मुहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम जेको कलाम पंहिंजी ज़बान मां कढे पंहिंजी मर्ज़ी सां न आहे कढंदो, इन हुआ इल्ला वहयुन यूहा, फरमाइयो अल्लाह जे तरफ़ां वही हूंदी आहे। मुंहिंजो पैगंबर कावड़ में हुजे, ख़ुशी में हुजे, ग़मी में हुजे, परेशानी में हुजे, जंग जे मैदान में हुजे, अमन में हुजे, सलामती में हुजे, सुम्हण जे मौक़े ते हुजे, उथण जे मौक़े ते हुजे, हलंदे फिरंदे हुजे, कंहिंसां कलाम कंदे हुजे, हर मामले में रब्बुल आलमीन फरमायो इन हुआ इल्ला वहयुन यूहा। मुंहिंजे पैगंबर जी जेका बि ॻाल्हि दीन जे हवाले सां, शरीयत जे हवाले सां अल्लाह जी वही आहे। त मालूम थियो त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हर वक़्तु क़ुरान जी त तिलावत न कंदा हुआ, दुनिया जे मामलात में माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल थींदी हुई, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कलाम थींदो हो। त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन जे बारे में जेको बि कलाम आहे उहा बि अल्लाह जी वही आहे, अल्लाह जे तरफ़ां वही आहे। ऐं जेकॾहिं दुनियावी उमूर में बि मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी कजे त दुनिया में बि कामयाबी आहे। सहाबा इकराम जी ज़िंदगियूं पढ़ी ॾिसो, उन्हनि जी ज़िंदगियुनि जो मक़सदु छा हो? पंहिंजे रब खे राज़ी करणु। पर दुनियावी मामले में जंहिंमें शरीयत जी इत्तिबा ज़रूरी न हुई, उन मामले में बि सैयद सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे पंहिंजे लाइ तरीक़ो सम्झो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां कुझु सवाल थिया, अंदाज़ो कजो त पैगंबर वही जो ताबे आहे,
अल्लाह जा जेके पैगंबर आया उहे वही जा ताबे हुआ। पैगंबर भी पंहिंजी मर्ज़ी सां को फ़ैसिलो नथा ॿुधाए सघनि। इहो ई अहले हदीस जो फ़िक्र ऐं मना जा त पैगंबर भी पंहिंजे रब जा कासिद आहिनि, रसूल आहिनि, नबी आहिनि। पैगंबर जेका ॻाल्हि दीन जे बारे में करे उहो पंहिंजी मर्ज़ी सां न कंदो। अल्लाह से कुरान मजीद में फरमाए तो इन अत्तबिउ इल्ला मा यूहा इलैया। मोहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो इहो अल्लाह रब्बुल आलमीन फरमान ज़िक्र कयो ऐं इहो हुकुम ॾिनो त हे पैगंबर तुंहिंजे लाइ ज़रूरी आहे त तूं बि उन शइ जी ताबेदारी इत्तिबा करी जेका अल्लाह वही करे। पाण फरमायूं त मुंहिंजे लाइ बि ज़रूरी आहे आऊं बि अल्लाह जी वही जो ताबेदार आहियां। पंहिंजी मर्ज़ी सां को कमु नथो करे सघां, छो जो आऊं अल्लाह जो रसूल आहियां, छो जो आऊं अल्लाह जो नबी आहियां। इहो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे बारे में अल्लाह रब्बुल आलमीन कुरान मजीद में ज़िक्र कयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा कई अहिड़ा वाक़िया तव्हां पढ़ी सघो था, ॿुधो न हूंदो त जेॾीमहिल सवाल थियो पाण ख़ामोश रहिया, सोचूं जेॾीमहिल वही नाज़िल थी उन खां पोइ जवाबु ॾिनो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साथी सहाबी आहे सैयदना साद बिन रबी रज़ी अल्लाह तआला अन्हु जंगे उहद जे मौक़े ते शहीद थी वियो। उनजी घरवारी आई, पंहिंजियूं 2 न्याणियूं वठी आई, नंढड़ियूं हुयूं मासूम, ॿिन्ही खे वठी आई नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वटि आई, उन्हनि जी ख़िदमत में पेश कई कि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही मुंहिंजूं 2 न्याणियूं आहिनि, हातानी बिनतानी, ही 2 जेके मुंहिंजूं न्याणियूं आहिनि इहे साद जूं धीअरूं आहिनि, साद जूं न्याणियूं आहिनि जेको तव्हां सां गॾु जंग उहद में शरीक थियो ऐं जंग उहद में शहीद थी वियो। जेॾीमहिल साद बिन रबी शहीद थी वियो त छा थियो, उनजो भाउ आयो, उनजो भाउ आयो अची सॼो तरको जेका उनजी मीरास हुई, जेको उनजो माल हो उहो खणी कब्ज़े में करे वियो हलियो, चई त असांजो हिन ते हक़ु आहे, इहो असांजे लाइ। हिन नंढड़ियुनि खे छा हिसो उन मां मिलंदो या न? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़िदमत में पेश थी ऐं सवाल कई। नंढड़ी मासूम न्याणियुनि खे वठी आई आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फौरन को फ़ैसिलो न ॿुधायो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जंहिं ॻाल्हि जो तोखे जवाबु ख़बर न आहे इन ॻाल्हि जो मूंखे बि ख़बर न आहे, इन जो सवाल मूंखे बि नथो अचे, इंतज़ार कर, फलियक़्दिल्लाह, इंतज़ार कर अल्लाह सां को फ़ैसिलो नाज़िल करे उन खां पोइ आउं तोखे ॿुधायां त हिन न्याणियुनि जो हक़ु आहे या न। छा मालूम थियो त पंहिंजी मर्ज़ी सां शरीयत कान्हे ठाहिणी। दीन शरीयत इस्लाम मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान जो नालो आहे ऐं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान कौल तरीक़ो अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफ़ां वही आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंतज़ार कयो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इंतज़ार करणु ही मामलो विरासत जो आहे, ही मामलो मीरास जो आहे। अॼु केतिरे क़दुरु दुनिया में उहे माण्हू मौजूदु आहिनि जेके पंहिंजी न्याणियुनि खे विरासत खां महरूम था कनि, जेके पंहिंजी न्याणियुनि जो को हक़ु सम्झनि ई नथा, पंहिंजी घरवारनि जो को हक़ु सम्झनि ई नथा। बसि इहो था सम्झनि त असांजी मिल्कियत पुटनि में रहे, पुटनि में रहे, न्याणियुनि ॾे मुंतक़िल न थिए, छो जो न्याणी पढ़णजी वेंदी ॿिए पासे वेंदी हली ॿिए ख़ानदान में, इन करे मीरास उनखे न ॾियूं, छो जो जेकॾहिं उन वटि वेंदी त उन्हनि जे ख़ानदान में हली वेंदी, ग़ैरनि वटि वेंदी हली। हिकु ग़लति सोच आहे। जंहिंखे पंहिंजे जिगर जो टुकड़ो न्याणी ॾेई करे पढ़णाई, जंहिंजे निकाह में पंहिंजे जिगर जो टुकड़ो ॾिनई, उनखे ग़ैर तूं कीअं थो सम्झी? उहो तुंहिंजे लाइ ग़ैर न आहे, पर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे फ़रामीन मां साबित आहे
पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इहो न्याणो जेको आहे उन जे लाइ सहुरो ऐं ससु माउ ऐं पीउ वांगुरु आहिनि। माउ ऐं पीउ जो दर्जो आहे। उन खे मीरास न ॾियण जे ख़ातिर पंहिंजी न्याणी खे महरूम कयो वेंदो आहे। अल्लाहु अकबर। सहाबा इकराम इन मामले में केतिरे क़दुरु सख़्तु हुआ। सैयदना अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाहु तआला अन्हु उनखे ॿुधायो वियो त हिकु शख़्स आहे, उन शख़्स जो मामिलो इहो आहे जो उन शख़्स 4 शादियूं कयूं, हाणे सख़्तु बीमार आहे, शदीद बीमार आहे। बीमारी जे आलम में उन इहो फ़ैसिलो कयो जो पंहिंजी चइनी घर वारनि खे तलाक ॾेई छॾी। पंहिंजी चइनी घर वारनि खे तलाक ॾेई छॾी ऐं अञा बीमार आहे, बिस्तरे मर्ग ते आहे। फ़ैसिलो करे छॾी, सॼी जाइदाद पंहिंजे औलाद पुटनि खे ॾेई छॾी, घर वारनि खे महरूम करे छॾी, तलाक ॾेई छॾी। यानी तलाक थी वई, मामिलो ख़तम थियो त मीरास कान मिलंदी। अमीरुल मोमिनीन खे शिकायत पहुची वई, ॿुधायो वियो त फ़लाणो माण्हू आहे, उन इहो मामिलो कयो आहे। अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाहु तआला अन्हु उनखे घुरायो, पेश कयो वियो। सैयदना उमर उनखे चयो, नसीहत कयूं, चई शैतान तो ते हमिलो कयो ऐं ॾिसां पियो शैतान पंहिंजे हमले में कामयाब पियो थिए। शैतान तो ते हमिलो कयो हुयो, सिर्फ़ मीरास खां महरूम करण जे लाइ, पंहिंजे तरके खां मीरास खां महरूम करण जे लाइ तो पंहिंजी चइनी घर वारनि खे तलाक ॾेई छॾी। सैयदना अमीरुल मोमिनीन खे सम्झाए थो, पर ॾिठऊं त सम्झण वारी का ॻाल्हि न आहे। सम्झ नथो चाहे शख़्स, को सही जवाब नथो ॾे। अमीरुल मोमिनीन फरमायो त तूं वञ, पर आख़िरी मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी वञ, 2 ॻाल्हियूं मुंहिंजी ॿुधी वञ। तूं वापसी वञ, तोखे मौत आई, तो फ़ैसिलो पंहिंजो करे छॾियो, पर जेकॾहिं तोखे मौत अची वई ऐं अमीरुल मोमिनीन ज़िंदा हो त आउं पाण हली ईंदुसि, तुंहिंजे पुटनि खां पूरो हिसो वठी करे पंहिंजी तुंहिंजी घर वारनि खे ॾींदुसि। छो जो इहा तो ज़्यादती कई आहे। पर यादि रखजांइ, जेकॾहिं तो रुजू न कयो, पुटनि खां वापसी मिल्कियत वठी ऐं घर वारनि सां रुजू न कई, त पोइ ॿियो मुंहिंजो फ़ैसिलो इहो आहे, जेॾीमहिल तूं मरंदे तुंहिंजी क़बर खे आउं कोड़ा हणंदुसि। क़यामत तो ई जेके माण्हू हूंदा निशाने इबरत थी वेंदो, हर शख़्स हिते अची ॾिसंदो त हिन जी क़बर खे अमीरुल मोमिनीन कोड़ा आहियां। छाजे करे कोड़ा आहियूं? जो हिन एॾी वॾी हरकत कई हुई इस्लाम जे ख़िलाफ़ु, पंहिंजी घर वारनि खे मीरास खां महरूम करण जे लाइ हिन शख़्स तलाक ॾेई छॾी हुई। अमीरुल मोमिनीन जेॾीमहिल इहो फ़ैसिलो ॿुधायो त उहो शख़्स डिॼी वियो, नसीहत बि सम्झी वियो, पर सम्झई त जेकॾहिं आउं इहो मामिलो नथो कयां त पूरी ज़िंदगी बल्कि क़यामत तो ई मुंहिंजे लाइ बदनामी आहे। उथी हलियो वियो मजलिस मां, फौरन वञी पुटनि खे चई त आउं रुजू करणु थो चाहियां। मशवरो करे चइनी घर वारनि सां रुजू कई ऐं पुटनि खे इहो फ़ैसिलो ॿुधाई, वसियत कई, जॾहिं आउं दुनिया मां वञा त पूरी मुंहिंजी घर वारनि खे पूरो हिसो ॾिजो ऐं शरीयत जे मुताबिक़, किताब सुन्नत जे मुताबिक़ हिसो ॾिजो मीरास मां। इहो फ़ैसिलो ॿुधाई, फ़ैसिलो ॿुधाइण खां पोइ फौरन हुनजी मौत वाक़िअ थी वई। यानी एतिरी देरि हुई, फ़रिश्ता इंतज़ार में हुआ, फ़रिश्तो इंतज़ार में, हुनजी मौत वाक़िअ थियणी हुई। अल्लाह से हुनजी आख़िरी वक़्त में इस्लाह कई, हुन पंहिंजो फ़ैसिलो वापसि वरितो। अॼु केतिरा मुस्लमान मौजूदु आहिनि, पंहिंजी न्याणियुनि खे चवंदा आहिनि, पंहिंजे मुंहुं चवंदा आहिनि त पंहिंजी भेणुनि खां पंहिंजी मीरास, पंहिंजो हक़ माफ़ करायो। केॾी वॾी ख़यानत आहे। किताबुल्लाह जो फ़ैसिलो हिकिड़े पासे, मोहम्मद अरबी अलैहिस्सलाम जो फ़ैसिलो हिकिड़े पासे। आऊं केरु थींदो आहे, ॻोठ जो वॾो केरु थींदो आहे, या पीउ केरु थींदो आहे, या भाउ केरु थींदो आहे जेको मीरास खां औरत खे महरूम करे, जॾहिं अल्लाह हुनजे रसूल हक़ रखियो आहे। मीरास मां कीअं थो महरूम करे सघिजे औरत खे? त हीअ औरत आई, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सवाल कई। नबी अलैहिस्सलाम फरमायो, तूं वञ, फलयक़दिल्लाह, इंतज़ार कजां, अल्लाह साईं फ़ैसिलो को ॿुधाईंदो त उन खां पोइ को फ़ैसिलो थींदो। अल्लाह जो जेको फ़ैसिलो ईंदो उन मुताबिक़ फ़ैसिलो थींदो। त
त मूं अर्ज़ बि कयो त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण जे लाइ बि अल्लाह जी वही आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम बि पंहिंजे तरफ़ां को फ़ैसिलो नथा कनि, का ॻाल्हि पंहिंजे तरफ़ां नथा कनि। उन औरत खे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा हुकुम ॾिनो? जेॾीमहिल अल्लाह साईं हुकुम नाज़िल कयो लिज़्ज़करि मिस्लु हज़्ज़िल उन्सयैन, क़ुरान मजीद जो आयतूं नाज़िल थियूं, वही नाज़िल थी, औरत जे मीरास जे लाइ वही नाज़िल थी। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन ॿिनि न्याणियुनि जे चाचे खे घुरायो, पाण फरमायो न्याणियुनि जो हीउ हक़ ॾेई ऐं उन्हनि जी माउ जो हीउ हक़ ॾेई फ़ौरन वञी साद बिन रबी जी मीरास मां उन्हनि खे हक़ ॾे। अल्लाह सी क़ुरान नाज़िल करे छॾियो। जाहिलीअ जे ज़माने में इहो थींदो हो जो मीरास खां महरूम कयो वेंदो, पर इस्लाम इहा तालीम ॾिनी त औरत खे उन जा हक़ ॾिना वञनि। अॼु बदबख़्त केतिरे क़दुरु ज़ुल्म था कनि। कुझु ॾींहं अॻे तव्हां वाक़ियो ॿुधो हूंदो त हिकु नंढड़ी मासूम न्याणी खे गोलियूं हणी हिकु संग दिलि पीउ क़त्लु करे छॾियो। उहा मासूम 7-8 ॾींहंनि जी हुई। इहो पाकिस्तान जो वाक़ियो आहे, मियांवाली जो मुसलमान शख़्स आहे जंहिं पंहिंजी न्याणी खे क़त्लु करे छॾियो। अल्लाह जो क़ुरान फरमाए थो व इज़ल मौऊदतु सुइलत बिअय्यि ज़ंबिन कुतिलत। क़यामत जे ॾींहुं अल्लाह साईं उन्हनि खां सवाल कंदो जिन पंहिंजी न्याणियुनि खे ज़िंदा ज़मीन में दफ़नाए छॾियो। उन्हनि खां सवाल थींदो बिअय्यि ज़ंबिन कुतिलत, ॿुधायो त सही कहिड़े जुर्म में तव्हां हिनखे क़त्लु कयो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो किरदारु पंहिंजी न्याणियुनि सां, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुस्न अख़लाक़ ॾिसो त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी न्याणी सैयदा फ़ातिमा रज़ी अल्लाह तआला अन्हा सां केतिरी मुहबत कंदा हुआ। जेॾीमहिल घर ईंदी हुई अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सही बुख़ारी जा अल्फाज़ आहिनि, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻिते हली करे उनजो इस्तक़बाल कंदा हुआ। अॻिते हली करे, अॻिते हली पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इस्तक़बाल कंदा, हथ मां वठी पंहिंजी जॻह ते विहारींदा हुआ ऐं उनजी पेशानी ते अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुहबत में प्यार ॾींदा हुआ। इहा अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ेकार हो। अल्लाह जे रसूल एतिरे क़दुरु न्याणियुनि खे मुहबत ॾिनी आहे। अॼु पीउ न्याणियुनि खे मीरास मां, विरासत मां महरूम करण जे लाइ कई तरीक़ा इख़्तियार कंदो आहे। कॾहिं कंहिं न ॿुधो हूंदो त पुट खे चयो हुजईं त पंहिंजी भेण जो हिसो माफ़ु करे छॾ, पर न्याणी खे चवंदो पुट जे लाइ माफ़ु करे छॾ। इहा ज़्यादती आहे। अज़ीज़ साथियो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे तरफ़ां को फ़ैसिलो न कयो आहे। अल्लाहु अकबर। अल्लाह से क़ुरान मजीद में छा थो फरमाए? फरमाए वलौ तक़व्वल अलैना बअदल अक़ावील लअख़ज़ना मिन्हु बिलयमीन सुम्मा लक़तअना मिन्हुल मतीन फमा मिनकुम मिन अहदिन अन्हु आजिज़ीन। जेकॾहिं इहो पैगंबर मोहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे तरफ़ां पंहिंजी मर्ज़ी सां को नुतुक़ करे, को कलाम करे, को दीन जे बारे में का ॻाल्हि करे पंहिंजी मर्ज़ी ऐं पंहिंजी चाह सां, त असां उनखे पकिड़े उन जी बि शाहरग कटे छॾियूं, उन जो कंधु कटे छॾियूं। छो जो अल्लाह जे हुकुम खां सवाइ मुंहिंजो पैगंबर नथो ॻाल्हाए सघे। एतिरी वॾी वईद पैगंबर जे लाइ। फरमाई त पैगंबर बि जेकॾहिं मुंहिंजी मर्ज़ी जे ख़िलाफ़ु ॻाल्हाए, मुंहिंजी मर्ज़ी जे ख़िलाफ़ु को कौल कढे, का ॻाल्हि करे जंहिंजी मुंहिंजी वही न कई हुजे, इस्लाम में शरीयत में पंहिंजे तरफ़ां का ॻाल्हि करे त पैगंबर खे बि असां एॾी वॾी सज़ा ॾींदासूं। फमा मिनकुम मिन अहदिन अन्हु हाजिज़ीन, पोइ तव्हां मां केॾो वॾो अची वञे उनखे बचाए नथो सघे। पैगंबर जे लाइ एतिरा सख़्त अहकाम आहिनि। अॼु उम्मतिन ते एतबार भरोसो, अॼु उम्मतिन खे एतिरे क़दुरु दर्जो ॾिनो वियो जंहिं दर्जे में मोहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम बि न पहुची सघिया, अल्लाह से न पहुचायो, अल्लाह से अहिड़ो दर्जो न ॾिनो। कई अहिड़ा अक़ीदा मौजूदु आहिनि माण्हुनि में। उहे शख़्स जेके साम्हूं न ॿुधी सघनि, क़बर में ॿुधनि पिया। हिकु ॿियो वाक़ियो बयानु करणु चाहियां थो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हर वक़्तु शरीयत जी पाबंद हुआ। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि जेको फ़ैसिलो कयूं अल्लाह जी वही हुई। सैयदा खौला रज़ी अल्लाह तआला अन्हा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वटि आई
कि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजो घर वारो उन मूंसां ज़िहार कयो आहे। सैयदा आयशा बयान करे थी हदीस। यो मामलो सॼो पोइ ख़बर पई जेॾी महिल वही नाज़िल थी। सैयदा आयशा फरमाए थी आऊं बि घर में मौजूद हुअसि, या सैयदा खौला आई मसलो खणी आई मोहम्मद अरबी वटि, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि वेठी आहे, ॻाल्हि करणु शुरू कई, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गुफ़्तगू कई, पाण बि उनखे जवाबु ॾिनो। सैयदा खौला बि ॻाल्हाए पई, पर आऊं ॾिसां पई पर ॿुधी नथी सघां। आऊं ॾिसां बि एतिरे घटि आवाज़ में ॻाल्हायूं जो मूं को लफ़्ज़ न ॿुधो, मसलो ई मूं न ॿुधो त मसलो कहिड़ो आहे। बाद में ख़बर पई आहे त हीउ मसलो जेॾी महिल क़ुर जूं आयतूं नाज़िल थियूं ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पाण ॿुधायो, जंहिं महिल अहादीस में वाक़िअ थियो। सैयदा आयशा साम्हूं वेठी आहे, ॻाल्हि हले पई, शिकायत आई आहे कंहिं वटि? मोहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम वटि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फ़ैसिलो न ॿुधायो। सैयदा खौला शिकायत खणी आई आहे, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़ैसिलो न ॿुधायूं, छो जो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वही जा ताबे आहिनि। अल्लाह जो को हुकुम ईंदो त फ़ैसिलो ॿुधाईंदा, न त ख़ामोश रहंदा, पंहिंजी मर्ज़ी सां न। सैयदा खौला त ईअं सम्झो आऊं वेंदुसि फ़ौरन वञी ॻाल्हि कंदुसि, मुंहिंजो मसलो हल थी वेंदो, पर न, हीअ शरीयत आहे, हीअ इस्लाम आहे, हिन में न नबी जी मर्ज़ी हलंदी, न रसूल जी मर्ज़ी हलंदी, न के पीर जी, न वली जी, न के मौलवी, न मुफ़्ती जी मर्ज़ी हलंदी, अल्लाह रब्बुल आलमीन ऐं अहकमुल हाकिमीन जी हलंदी, कंहिंजी मर्ज़ी न हलंदी। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम इंतज़ार कयो, पाण फरमायो जेसीं अल्लाह सां को फ़ैसिलो नाज़िल नथो करे तेसीं आउं जवाबु नथो ॾेई सघां, ख़ामोश रहिया। पोइ अल्लाह सां क़ुर नाज़िल कयो, क़द समी अल्लाहु क़ौल अल्लती तुजादिलुक फ़ी ज़ौजिहा व तश्तकी इलल्लाह वल्लाहु यस्मउ तहावरकुमा। अल्लाह साईं क़ुर नाज़िल कयो, फरमायो त अल्लाह साईं ॿुधी तव्हांजी ॿिन्ही जी गुफ़्तगू खे ॿुधो। जेका ॻाल्हि तव्हां कई पाण में अल्लाह साईं ॿुधो। इहो अहले हदीस जो मन जे अक़ीदो आहे त अल्लाह रब्बुल आलमीन ज़ात जे एतबार सां अर्श मुअल्ला सां आहे, इल्म जे एतबार सां इल्म रखे थो त कहिड़ो शख़्स कहिड़ो कमु पियो करे। हिन वक़्तु को शख़्स जेका बि हरकत करे पियो, अल्लाह रब्बुल आलमीन इल्म रखे थो, इहो अल्लाह जो इल्म आहे। सैयदा आयशा साम्हूं वेठी आहे, ॿुधी न सघी आहे, हद महदूद आहे। सैयदा आयशा जी समात महदूद आहे, हर इंसान जी समात ॿुधणु महदूद आहे, ला महदूद ॿुधणु अल्लाह जी ज़ात जी समात। अल्लाह जे ॿुधण जी का हद न आहे, अल्लाह जे ॾिसण जी का हद न आहे। अल्लाह साईं ॿुधे पियो, आसमाननि खां मथे अर्श ते ॿुधे पियो त हिकु शख़्स औरत आई आहे जंहिंजो नालो खौला आहे, उन मोहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे शिकायत कई आहे, पंहिंजे घर वारे जी शिकायत कई त अल्लाह जे रसूल जेसीं तो आउं जवान हुउसि, हिन मां फ़ाइदो हासिल कयो, हाणे आउं पीरसन थी चुकी आहियां, हिन मूंसां ज़िहार कयो आहे ऐं मूंखे इहे लफ़्ज़ चया अथसि त तुंहिंजी पुठी मुंहिंजे लाइ ईअं आहे जीअं मुंहिंजी माउ जी पुठी, यानी मां वांगुरु ई तूं मुंहिंजे लाइ, को ज़ाल जो ताल्लुक़ तोसां क़ाइमु न आहे। जाहिलीअ जे दौर में जेको ईअं चई छॾींदो हो, हमेशह जे लाइ जुदाई थी वेंदी हुई, हमेशह जे लाइ। इहो तलाक जो हिकिड़ो क़िस्म हो जाहिलीअ जे दौर में। पर जेॾी महिल इहा शिकायत कई, अल्लाह से क़ुर नाज़िल कयो, उनखां पोइ रब्बुल आलमीन कुझु अहकामात नाज़िल कया, कुझु कफ़ारा नाज़िल कया। जेको माण्हू इहा हरकत करे उनखां पोइ कफ़ारा ॾे। 28 पारे खे तर्जुमे सां पढ़ो, पहिरें ई सफ़े में इहे कफ़ारा मौजूदु आहिनि। 3 क़िस्म जा कफ़ारा आहिनि। त मालूम थियो त उहा औरत शिकायत खणी आई अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि, पंहिंजे तरफ़ां को फ़ैसिलो न कई, ॿिया बि सहाबा मौजूदु हुआ, कंहिंखां न पुछई। वजह छा हुई अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि अचण जी? वजह इहा हुई त जेकॾहिं इस्लाम आहे, शरीयत आहे, जेकॾहिं दीन आहे त मोहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो कौल आहे, अल्लाह जी वही दीन आहे, उन खां अलावा कंहिं बि शख़्सियत जी ॻाल्हि दीन न आहे। अॼु मुफ़्तियान उलमा, जंहिंजो शुमार उलमा में कयो वेंदो आहे, मुफ़्तियुनि में शुमार कयो वेंदो आहे, अॼु उहे शख़्स सभु ग़लति फ़तवा ॾेई छॾींदा आहिनि, सिर्फ़ु पंहिंजी इज़त जे ख़ातिर। त किथे ईअं न थिए जो बाद में माण्हू चवनि त इहो मौलवी आयो पर हिनखे सवाल जो जवाबु न आयो। सिर्फ़ु इन ॻाल्हि जे करे कई माण्हू गुमराह पिया थियनि,
पंहिंजी मर्ज़ी जा फ़तवा। कई दफ़ा असां ईअं ॾिठो आहे इमामत ख़िताबत जी अल्हम्दुलिल्लाह ज़िम्मेदारी 5-6 साल थी विया आहिनि। कई दफ़ा कुझु माण्हू सवाल करण आया, सवाल खां पोइ जेॾी महिल उन्हनि पाण पंहिंजे हवाले सां ॿुधायो, ईअं चवणु लॻा फ़िलाणो मौलवी हो, उन खां मूं इहो मसइलो पुछियो, उन हीअं ॿुधायो। हिकु शख़्स बुज़ुर्ग मूं वटि आयो, उनजो को अहिड़ो मामिलो नमाज़ जे हवाले सां, उन सवाल कयो मूंखां। मूं हुनखे ॿुधायो त हीअ कैफ़ियत आहे, त नमाज़ जो हीअ तरीक़ो आहे। उन मूंखे चयो त हिकु शख़्स जेको पहिरीं तव्हां खां पहिरीं पढ़ाईंदो हो, उन मूंखे सवाल जो जवाबु इहो ॾिनो त तुंहिंजी नमाज़ थींदी ई कान, तूं नमाज़ न पढ़, घर में वेही रह। एतिरे क़दुरु नमाज़ खां ई रोके छॾियईं के शख़्स खे। ऐं हर शख़्स ॼाणे थो, आमी बि ॼाणे थो नमाज़ जा केतिरा तरीक़ा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कया। उन खां पोइ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीमारी जे आलम में, मुश्किल हालात में, परेशानी में, सफ़र हज़र में, जंग जिहाद में, जदल में, हर मामले में, हर जगह ते अलॻि अलॻि तरीक़ा ॿुधाया, पर कंहिं बि सूरत में नमाज़ माफ़ न आहे। सिर्फ़ु इन करे जो बेइज़्ज़ती न थी वञे, कोई शख़्स ईअं न चए त हिनखे सवाल जो जवाबु न आयो। अल्लाह अकबर। इमाम मालिक रहिमहुल्लाह, इमामुन दारुल हिजरा, इमाम मालिक दारुल हिजरा है, मदीने जो इमाम आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हिकु हदीस आहे, पाण फरमायो उहो वक़्तु ईंदो जो माण्हू सवारियुनि ते निकिरंदा उलमा जी तलाश में। जेकॾहिं हक़ीक़ी ऐं सचो वक़्त जो आलिम उन्हनि खे मिलंदो त मुंहिंजे शहर मदीने में मिलंदो। मुहद्दिसीन चयो इन जी शरह जेकॾहिं इमाम मालिक न आहे त ॿियो को थिए ई नथो सघे। इन हदीस मां मुराद इमाम मालिक खे मुहद्दिसीन करार ॾिनो। इमाम मालिक रहिमहुल्लाह वटि हिकु वफ़द आयो, उन्हनि वटि सवाल हुआ। अफ्रीका जे इलाइक़े मां आया, मदीने में सवाल खणी आया, तक़रीबन 40 सवाल खणी आया। सवाल अची पेश कयो, इमाम साहब मसइलो इहो आहे, असांजो पाण में इख़्तिलाफ़ थी वियो आहे, ही 40 सवाल आहिनि, इन्हनि सवालनि जो जवाबु खपे। ऐं असां में तय इहो थियो आहे त जंहिंजो जवाबु इमाम मालिक ॾींदो उहो ई क़बूल करिणो पवंदो सभिनि खे। इमाम मालिक फरमायो त मूंखे सवाल ॿुधायो, ऐं जवाबु ॾियां थो। सवाल पहिरियों सवाल कयो, इमाम मालिक फरमायो ला अदरी, मूंखे इल्मु न आहे, इन जो जवाबु मूंखे कोन थो अचे। ॿियो सवाल, टियों सवाल, हता के 40 सवालनि मां सिर्फ़ु 4 सवालनि जो जवाबु इमाम मालिक ॾिनो। इमाम मालिक फरमायो त 36 सवालनि जो मूंखे जवाबु नथो अचे। वक़्त जो इमाम आहे, हिते दावत फ़िक्र आहे। जेकॾहिं इल्म में कामिल का ज़ात आहे त मोहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी। जेकॾहिं शरीयत जे इल्म में, इस्लाम जे इल्म में जेकॾहिं कामिल ज़ात अल्लाह साईं कंहिंखे बणायो आहे, उहा मोहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात आहे। हर ॻाल्हि जो, हर मसइले जो जवाबु इमामुल अंबिया वटि वही जी सूरत में मौजूदु हो। इन करे अहल हदीस जी दावत आहे, फ़िक्र ऐं मना जी आहे त जॾहिं बि तव्हांखे को मसइलो पेश अचे, ॿिया वसीला न इख़्तियार कयो, डायरेक्ट मोहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस मां ऐं क़ुरान मां मसइले खे हल कयो। जेके माण्हू ॿियनि उम्मतुनि ते भरवसो करे ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि, उन जा कई मसइला हदीस जे मुताबिक़ कोन हूंदा आहिनि, पैगंबर जे फरमान जे मुताबिक़ कोन हूंदा आहिनि। छो जो हर शख़्स मुकम्मल आलिम नथो थी सघे। मुकम्मल आलिम, कामिल आलिम अगर का ज़ात हुई त मोहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी। इमाम मालिक रहिमहुल्लाह जेॾी महिल 36 सवालनि जा जवाब न ॾिना, उहे शख़्स जेको वफ़द आयो, उन्हनि जो चवणु इहो त इमाम साहब असां वापसी वञूं पिया अफ्रीका। ग़ालिबन उन्हनि जो चवणु इहो त असां जेको सफ़र करे आहियूं तक़रीबन असांखे साल लॻी वियो आहे, वापसी वेंदासूं तॾहिं बि तक़रीबन साल लॻी वेंदो पहुचण में। मसइलो असांजो हल न थियो, तव्हां सवाल न ॿुधाया। उते वेंदासूं त माण्हू तव्हांजे बारे में छा चवंदा। अल्लाह अकबर। इहे मुहद्दिसीन हुआ। जवाबु कहिड़ो ॾिनो इमाम मालिक रहिमहुल्लाह? फरमायो त वञो
अफ्रीका वारनि खे वञी चओ ला अदरी, मूं वटि इल्मु न आहे, ला अदरी, मूंखे सुवाल जो जवाबु नथो अचे। जेकॾहिं आउं तव्हांखे ग़लति सुवाल जो जवाबु ॾियां त अल्लाह जे साम्हूं आउं छा जवाबु ॾींदुसि? रब्बुल आलमीन मूंखां पुछे त आउं छा जवाबु ॾींदुसि? अॼु जा मौलवी मुफ़्ती पंहिंजी मर्ज़ी सां मसइले जी ख़बर न आहे। शरीयत जो चवणु इहो आहे, शरीयत जो इल्मु इहो आहे त जेकॾहिं मसइले जी ख़बर न आहे त पाण खां वधीक कंहिं इल्म वारे खां मशवरो कयो, उन खां पुछो, पंहिंजी मर्ज़ी सां धुका न हणो। इमाम मालिक बि इहो सबक़ु ॾेई विया, पर अॼु उम्मती गुमराह छाजे करे आहिनि? इन करे जो हर हिकु मौलवी ते हुननि जो एतबार आहे, हर हिकु मौलवी ते एतबार करे वेही रहिया। कॾहिं मुतालबो न कयूं त क़ुर ॾेखार या हदीस ॾेखार। ही तर्जुमा क़ुर मजीद जा छाजे करे आहिनि? कई ज़बाउनि में तर्जुमा क़ुर मजीद जा मौजूदु आहिनि, छाजे करे आहिनि? कॾहिं कंहिं आलिम खां, कंहिं दीन जे दाई खां कॾहिं कंहिं मुतालबो कयो आहे त जेका तव्हां ॻाल्हि बयानु कई क़ुर में कहिड़ी आयत आहे या प्यारे पैगम्बर जो कहिड़ो फ़रमान आहे, इमामुल अंबिया जे सहाबा मां कहिड़े सहाबी अमल कयो ऐं उनजो दलील छा हो? सहाबा इकराम बि जॾहिं बि ॻाल्हि कंदा हुआ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस जी बयानु कंदा हुआ या क़ुर मां। त ही फ़िक्र आहे अहले हदीस जो, मनहज अहले हदीस। हर मसइले जो हल शरीयत में मौजूदु आहे। इमामुल अंबिया खां सवाल कयो, पंहिंजी मर्ज़ी सां फ़ैसिला न कयो। सवाल जो तरीक़ो छा आहे? क़ुर पढ़ो या हदीस? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकु शख़्स आयो, चई अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुल्लनी अला अमलिन युक़र्रिबुनी इलल जन्नह वयुबाइदुनी मिनन नार। ए अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सवाल आहे, सवाल इहो आहे त मूंखे अहिड़ो अमल ॿुधायो जंहिं अमल सां जन्नत जे वेझो थी वञा, जहन्नम खां परे थी वञा। सवाल इमामुल अंबिया खां, अमल इमामुल अंबिया खां, तरीक़ो इमामुल अंबिया खां, ॿिए कंहिंखां न। हमेशह सहाबा इकराम दीन जे बारे में, शरीयत जे बारे में सवाल कयो त इमामुल अंबिया खां। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम अमल ॿुधाया, पाण फरमाया हीअ अमल कर, हीअ अमल कर, फिलाणो अमल कर। उन सहाबी, उन साथी छा चयो? जेॾी महिल अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॻाल्हि मुकम्मल कई, चवणु लॻो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला अज़ीदु अला हादा, आऊं हाणे वञा पियो अमल ईअं ई कंदुसि जीअं तव्हां ॿुधायो, न इन में का कमी कंदुसि न ज़्यादती कंदुसि, पंहिंजी मर्ज़ी सां को बि अमल न कंदुसि, पूरो उहो अमल कंदुसि जेको तव्हां ॿुधायो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिंजी ख़्वाहिश आहे हलंदड़ फिरंदड़ जन्नती खे ॾिसे, इन शख़्स खे ॾिसे। जेको शख़्स इक़रार करे चुको आहे त दीन में आउं न ज़्यादती कयां न कमी कयां, कंहिं नुक़्ते जो न कंहिं टुबके जी मूं में हिमत आहे वधाइण जी, जेको बि चवंदुसि अल्लाह जी तरफ़ां। अॼु कई अहिड़ा ज़ालिम मौजूदु आहिनि जिन नमाज़ूं पंहिंजी मर्ज़ी जूं ठाहे छॾियूं, जिन रोज़ा पंहिंजी मर्ज़ी जा ठाहे छॾिया, अमलनि में बि वधाई करे छॾियूं, घटिताई करे छॾियूं, पंहिंजी मर्ज़ी जा अमाल, पंहिंजी मर्ज़ी जा ॾींहं, पंहिंजी मर्ज़ी जा महीना, पंहिंजी मर्ज़ी जूं ईदूं, हर तरीक़े में इमामुल अंबिया जी मुखालिफ़त मौजूदु आहे। मूंखे ॿुधाए इहे कीअं कामयाबु थींदा? अल्लाह रब्बुल आलमीन क़ुर मजीद में फरमायो त उहे शख़्स जिन ज़ुल्म कयो, ज़्यादती कई, फ़बद्दल अल्लज़ीन ज़लमू क़ौलन, तब्दीली कयूं। बनी इसराइल जो ज़िक्र आहे क़ुर मजीद में, अल्लाह जे लफ़्ज़ खे तब्दील करे छॾियूं। अल्लाह साईं हित्ततुनि जो हुकुम ॾिनो, हिननि चयो हिंततुनि, हिकु टुबको वधाए छॾियूं। अल्लाह साईं फरमायो ज़ालिम आहिनि जंहिं अल्लाह जी शरीयत में हिकु टुबको वधायो आहे, हिकु नुक़्तो वधायो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन खे ज़ालिम करार ॾिनो। ऐं जेके शख़्स पंहिंजी मर्ज़ी जूं निमाज़ ठाहिनि, पंहिंजी मर्ज़ी जा मामलात कनि, शरीयत जी का बि उन में ख़ुशबू मौजूदु न हुजे, मूंखे ॿुधायो उन्हनि खे ज़ालिम खां वधीक कहिड़ो लफ़्ज़ चइजे? जेके पंहिंजी मर्ज़ी हलनि, इमामुल अंबिया जूं अहादीस मौजूदु, अल्लाह जो क़ुर मौजूदु, अल्लाह जो कलाम मौजूदु, उन खां पोइ बि पंहिंजी मर्ज़ी हलाइनि, त अहिड़नि माण्हुनि जो छा थींदो? फ़िक्र, दावत, मनहज अहले हदीस,
इहो आहे त किताबुल्लाह सुन्नत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा मुतबे थी वञो। अंबिया बि अल्लाह जे हुक्म जा पाबंद हुआ ऐं अल्लाह साईं उम्मतुनि जे लाइ बि कानून ठाहिया आहिनि। अला लहुल ख़ल्क़ वल अम्र, अल्लाह से फरमायो यादि रखो फ़ैसिला बि उन रब जा हलंदा, मामलात बि उन रब जा हलंदा। जेके मामलात तव्हांजे लाइ तय करे, जेके तव्हांजे लाइ कानून तय करे, उन्हनि कानूननि खे मञिणो पवंदो। उहे कानून कहिड़ा आहिनि? उहे कानून ही आहिनि, अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना। अल्लाह से फरमाया दीन मुकम्मल थी चुको, शरीयत मुकम्मल थी चुकी। इन शरीयत ते, इन दीन ते पाबंद थी वञो। अल्लाह से इन में राज़ी आहे। त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे तरीक़े खे पंहिंजो तरीक़ो सम्झणु। लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो ई तव्हांजे लाइ बहितरीनु नमूनो ऐं तरीक़ो आहे। कई सैकड़ो मिसाल आहिनि त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि मसइलो आयो, पाण जवाबु न ॾिनो, वही जो इंतज़ारु कयूं। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि वही आई, पोइ ॿुधायूं। हाणे असां ते ज़िमेदारी आहे इमामुल अंबिया जी ॻाल्हि खे, इमामुल अंबिया जे अमल खे, इमामुल अंबिया जे फ़ेल खे क़ौले आख़िरी, फ़ेले आख़िरी, अमल आख़िरी सम्झूं। न पंहिंजी हलायूं, न पंहिंजी तरफ़ां इज़ाफ़ो कयूं, बल्कि शरीयत जेका मौजूदु आहे उन ते अमल कयूं। इहा असांजी ज़िमेदारी आहे। ही माहे शाबान हले पियो, इन में बि ॾिसो कई बिदातूं तव्हांखे मिलंदियूं। अमल पंहिंजी मर्ज़ी जा, रातूं पंहिंजी मर्ज़ी जो इख़्तियार कयूं वेंदियूं आहिनि, अमल बि कया वेंदा आहिनि, रातूं बि इख़्तियार कयूं वेंदियूं आहिनि, सदका बि कया वेंदा आहिनि, क़ुर्बानियूं बि कयूं वेंदियूं आहिनि। इहे वॾियूं वॾियूं इबादतूं आहिनि। पंहिंजी मर्ज़ी सां कहिड़े इंसान खे इख़्तियार थो पंहिंजी मर्ज़ी हलाए, पंहिंजे वजूद ते पंहिंजी मर्ज़ी हलाए। अल्लाह से पैदा कयो, अल्लाह से हुकुम ॾिनो, अल्लाह से पैगम्बरनि खे मोकिलियो। हिन जी इस्लाह जे लाइ ही पंहिंजी मर्ज़ी हलाए, उहो शख़्स कॾहिं बि कामयाबु न आहे। अल्लाह से फरमायो क़ुरान मजीद में, ए पैगम्बर जेकॾहिं तव्हां, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह से फरमायो जेकॾहिं तव्हां ज़ालिमनि जी पैरोकारी की, उन्हनि जी ख़्वाहिश खे मञियो, काफ़रनि जी ख़्वाहिश खे, अल्लाह से फरमायो इन्नका इज़ल मिनज़ ज़ालिमीन, त आऊं तव्हांखे ज़ालिमनि में शुमार कंदुसि। ही कंहिंजे लाइ हुकुम आहे? हैरान थियो वञे इंसान त पैगम्बर लाइ हुकुम आहे। हिकु मक़ाम ते क़ुरान मजीद में अल्लाह से 18 अंबिया जो ज़िक्र कयो। 18 वॾा वॾा अंबिया उन में मौजूदु आहिनि। सैयदना ईसा, सैयदना मूसा, वॾा वॾा पैगम्बर, बरगुज़ीदा पैगम्बर, रसूल ऐं नबी शामिल आहिनि। फरमाई त ही मुंहिंजा पैगम्बर जेकॾहिं मुंहिंजी ज़ात सां शिरक कनि, लहबित अन्हुम मा कानू यामलून, ऐं इन्हनि जे सभिनी अमलनि खे बर्बाद करे छॾियां। क़ुरान मजीद जी आयत आहे त हुकुम, आर्डर, कानून सिर्फ़ु अल्लाह जो हलंदो। उहो कानून, हुकुम ऐं आर्डर पैगम्बर मोहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम असांखे ॿुधाए छॾियो त ही हुकुम आहे, ही कानून आहे, ही आर्डर आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह से क़ुरान मजीद में कई आयतूं नड़ियूं। अलकारियत मलकारिय वमा अदराक मलकारिय, अल्लाह से फरमाए पैगम्बर तोखे कहिड़ी ख़बर कारिया छा आहे। वरी ॿिए मक़ाम ते अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो त इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र वमा अदराक मा, अल्लाह से फरमाया तोखे पैगम्बर कहिड़ी ख़बर अथई लैलतुल क़द्र छा आहे। मालूम छा थियो त इल्मु सभ खां वधीक अल्लाह वटि आहे। अल्लाह से पैगम्बर खे मोकिलियो आहे, पैगम्बर खे उहा ख़बर हूंदी जेको अल्लाह से इल्मु ॾींदो। अल्लाह से जेका वही नाज़िल कई क़ुरान ई, जेका इल्का कई उनजे पैगम्बर जे सीने में, उहा हदीस जेका वही मौजूदु आहे उन जे मुताबिक़ ई
अमल थींदो ऐं उन जे मुताबिक़ इमामुल अंबिया ॿुधायो आहे उन जे मुताबिक़ अमल थींदो जेको इन जे मुताबिक़ हलंदो वही जो पैरोकार हूंदो वही जी ताबेदारी कंदो उहो ई कामयाबु आहे दुनिया ऐं आख़िरत में बाक़ी सभु नाकाम आहिनि चाहे को वली हुजे बुज़ुर्ग हुजे पीर हुजे केतिरे क़दुरु उन जो दुनिया में इंसाननि जे साम्हूं इज़त हुजे पर अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ तमामु मख़लूक बराबरि आहे अंबिया ऐं रुसूल बि अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि सां मुहबत करण वारो आहे पर उन्हनि जे नाले बि मख़लूक जे एतबार सां अल्लाह से फरमायो त इहे पैगम्बर बि मुंहिंजी नाफ़रमानी नथा करे सघनि रब्बुल आलमीन खां दुआ आहे त अल्लाह साईं अक़ीदा तौहीद ते ज़िंदगी अता फरमाए ऐं मौत अचे तॾहिं बि सीने में दिलि में दिमाग़ में दीन अक़ीदो ईमान मौजूदु हुजे व आख़िर दावा यानी अल्हम्दुलिल्लाह रब्बिल